संगत उम्मीद सब ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं अल्लाह पाक सभिनी खे ताज़ो जेको दुनिया में आयल वायरस आहे किरोना, छो जो उन जे करे असां पंहिंजूं ॿियूं तकलीफ़ूं ॾुख गम ऐं परेशानियूं विसारे वेठा आहियूं। ऐं जीअं समूरी दुनिया इन ते तकड़ा उपाउ वठे पई, असां बि एहतियात कयूं पिया, इन मामले ते दुआगू बि आहियूं ऐं जेके प्रिकॉशन्स आहिनि एहतियाती तदाबीर उन्हनि ते बि अमल पैरा आहियूं। ऐं इन सां गॾोगॾु जेको वसार असांखां थी सघे असां हिक ॿिए जी मदद कयूं इन ख़तरनाक वायरस खां बचण जे लाइ, छाकाणि त काफ़ी ॾींहंनि खां इहो ख़तरो आहे, दहशत आहे किरोना जी। ऐं हाणे ख़ुशख़बरियूं बि अचनि पियूं त चाइना जंहिंजो इहो मर्कज़ हुयो किरोना वायरस जो जेको मर्कज़ हुयो उनजो हिकिड़ो सूबो, उतां कल्ह डॉक्टरनि जी टीम जेको आहे वाइंड अप कयो आहे उहो अस्पताल जिते तमामु घणे अंग में जेके शकी मरीज़ हुआ उन्हनि जी एडमिशन जो सिलसिलो तेज़ सां वधे पियो। पर आख़िरकार चाइना उन ते न सिर्फ़ु कंट्रोल कयो आहे बल्कि ख़ुदि चाइना जा जेके डॉक्टर्स आहिनि हाणे ॿियनि मुल्कनि ॾांहुं रवाना थिया आहिनि त जीअं उते वञी उन्हनि जी मदद करे सघनि। त इहा हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। दहशत सां गॾोगॾु सुठियूं ख़बरूं बि माण्हुनि ताईं पहुचायो। ऐं असां वटि जेतोणीकि उन लेवल जो जेको आहे ख़तरो या दहशत नाहे, पर उन जे बावजूदि जेके क़दम खयां पिया आहिनि ख़ासि तौर ते सिंध जे वॾे वज़ीर पारां, उन जी जीअं त सॼी सिंध वाखाण करे पई इनफ़रादी याने वज़ीर आला सिंध जी, त उनखे ज़रूरु उन जे सुठे क़दम खे साराइणु घुरिजे ऐं उनजो बांह ॿेली थियणु घुरिजे, उनजी मदद करणु घुरिजे, उनखे इंडोज़ करणु घुरिजे उनजे फ़ैसिलनि खे अवामी सतह ते। ऐं जेका पज़ीराई साईं मुराद अली शाह खे मिले पई उन में असांजो बि इनपुट शामिलु कजे ऐं असां बि उनजी ताईद था कयूं ऐं उनजे सुठे अमल खे, उनजी संजीदगी खे सारायूं था। गॾोगॾु मूं कुझु देरि पहिरियां हिकिड़ी पोस्ट रखी त जेके असांजा बेपहुच लावारिस कमज़ोर मुस्तहिक दोस्त मरीज़ आहिनि या सस्पेक्ट आहिनि या जिन जे मथां शक आहे डॉक्टर्स खे त इन्हनि जी किरोना वायरस जी टेस्ट थियणु घुरिजे। ऐं काफ़ी ॾींहंनि खां इहा दांह पए थी त आगा खान में 7,900 कुझु रुपया याने लॻभॻि 8,000 जे एवज़ इहा किरोना वायरस जी टेस्ट थिए पई, जंहिं सबबु जेके मिसकिन माण्हू आहिनि असांजा कराची में रहंदड़, उन्हनि जी पहुच उन वॾे अस्पताल या महांगे अस्पताल ताईं मुमकिन न आहे। उन करे जेका मुंहिंजी सेविंग आहे घर में रखियल 80,000 लख जे लॻभॻि, मां उहा उन्हनि तां क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां। ऐं मां उहा पोस्ट रखी आहे त जेके माण्हू अफोर्ड नथा करे सघनि इहे टेस्ट 8,000 रुपया ईच, त 100 जे लॻभॻि जेके के बि दोस्त आहिनि जेके जाइज़ जिन खे डॉक्टर रेफर कयो आहे या सजेस्ट कयो आहे त उन्हनि जी किरोना वायरस जी टेस्ट थियणु घुरिजे या लाज़मी आहे, त उहे मूंखे मुंहिंजे नंबर ते व्हाट्सअप कनि या इनबॉक्स कनि फेसबुक मैसेंजर ते। त मुंहिंजो सॼो इंतज़ाम करे छॾियो आहे, पैसा बि रखी छॾिया आहिनि उते, दोस्तनि डॉक्टरनि सां बि ॻाल्हाए छॾियो आहे त जेके बि माण्हू इन ते टेस्ट कराइणु चाहिनि था ऐं उहे अफोर्ड नथा करे सघनि त 100 जेके सस्पेक्ट हूंदा या शक आहे जिन जे मथां त शायदि इहे वायरस में मुब्तला हुजनि, उन्हनि जो ख़र्चु मां पंहिंजे ज़ाती खीसे मां भरण लाइ तयारु आहियां, जा इंतज़ाम बि मुकमल कया आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि जो जेके बि वाइट कॉलर बि छो न हुजनि, ज़ाहिर आहे कराची में अख़राजात घणा आहिनि, माण्हू जो इज़त नफ़्स मजरू करण खां सवाइ असां उहो टेस्ट कराईंदासूं। ऐं उन में मुश्ताक सरकी खे पहुचण जी बि ज़रूरत न आहे अस्पताल, को बि माण्हू ते पहुचंदो उनखे मां फ़ोन ते सम्झाईंदुसि उनखे करिणो छा आहे ऐं उनजा पैसा उते ई पे थी वेंदा। ऐं उनजो नालो बि ज़ाहिर न कंदासूं, हू पंहिंजे हथनि सां उहे पैसा पे करे पंहिंजी टेस्ट कराए पाण खे मुतमिन करे सघे थो त हू अलाह जे करम सां इन वायरस में मुब्तला न आहे या उनखे उहो वायरस न आहे लॻो। इहा हिकिड़ी वॾी परेशानी आहे। पर कुझु दोस्तनि जो रायो आहे त सिविल अस्पताल में इहो टेस्ट बिल्कुलु फ्री थिए पियो, त सिविल अस्पताल जी हालति इंतिहाई ज़ार आहे। उते हिकु त सही तरीक़े सां डॉक्टर एंटरटेन नथा कनि मरीज़नि खे, या ॿियो उते अंग वॾो आहे ऐं ॿियो उन्हनि जूं जेके रिपोर्टूं आहिनि उन्हनि जी जेका आहे अथेंटिक जेका रेपुटेशन या रिलायबिलिटी हुजणु घुरिजे उहा नाहे। उन करे माण्हू इन सीरियस वायरस खे विढ़ण जे लाइ, उनखे काउंटर करण लाइ आगा खान जी टेस्ट खे तरजीह ॾियनि था। त उन्हनि जे लाइ मुंहिंजा
फ़ोन बि खुलियल आहिनि ऐं मां हर वक़्तु 24 कलाक हाज़िर बि आहियां। त जेके दोस्त कराची में रहनि था, अफोर्ड नथा करे सघनि 8,000 रुपए जी टेस्ट, त 100 माण्हुनि जे लाइ मां बंदोबस्तु कयो आहे पंहिंजे घरां पंहिंजे वड़ां। त अलाह साईं इहा क़बूलु करे असांजी कोशिशि। पंहिंजनि जी मालिकी मदद इन में न आहे त असां वञी उन्हनि सां गॾु बीह रहूं, पर जेको बि जहिड़े शेप में असां कंहिंजी मदद करे सघूं था त इन जो अजरु असांखे अलाह साईं ॾींदो। बसि तव्हांजो सिर्फ़ु दोस्तनि जूं दुआऊं खपनि। हीउ हुयो किरोना जो इशू। ॿियो असांजो दोस्त आहे तमामु सीनियर जर्नलिस्ट ऐं सेल्फ मेड माण्हू आहे, पोरियत जो पुटु आहे। पाण उहो पंहिंजी महिनत सां कराची में उन्हनि न सिर्फ़ु पंहिंजो नालो कमायो आहे, पर हू पंहिंजी महिनत, पंहिंजी ॾहाप, पंहिंजी दानिश, पंहिंजी फ़हम ऐं वॾी ॻाल्हि पंहिंजी दिलेरी सां हुन कराची जहिड़े शहर में पंहिंजो नालो कमायो आहे। ऐं दुश्मननि खे ललकारींदे हुन पंहिंजी जेको आहे सहाफ़ती कैरियर में हिकिड़ो नुमाया नालो पैदा कयो आहे। उनजो नालो आहे असांजो प्यारो दोस्त इम्तियाज़ चांडियो, जेको बि मूं जीअं वक़्तनि फ़वक़्तनि टाइम टू टाइम दुश्मननि जे हमलनि जे वर चढ़ियल रहे थो, पर हू पाण मुरादो अकेले सिर ऐं सभिनी खे मुंहुं तोड़ जवाब बि ॾिए थो ऐं पंहिंजो दिफ़ा बि करे थो। ऐं ताज़ो कुझु ॾींहंनि खां जॾहिं हुन सिंध में करप्शन खे एक्सपोज़ कयो आहे, उन करप्ट अंसरनि खे एक्सपोज़ कयो आहे ऐं सिंध जे क़ौमी ख़ज़ाने खे जेको अरबे रुपयनि जो टीको लॻायो वियो आहे, उनखे हुन निर्वार कयो आहे। त उनजा घणा ई दुश्मन पैदा थी चुका आहिनि। तरह तरह जा स्कैंडल, तरह तरह जा टेबल स्टोरियूं, तरह तरह जा जेका पाण मुरादा इल्ज़ाम ऐं तरह तरह जी फैब्रिकेशन करे उनखे बदनाम करण जी कोशिशि कई पंहिंजे, पर मां उनजे हौसले खे सलाम थो कयां। इम्तियाज़ चांडे जे लाइ सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हू मूंसां ॾुखे वक़्त में बीठो रहियो, त हीअ जेकॾहिं हुन ते वक़्तु आहे हुनखे हू पाण मुड़ुसु माण्हू आहे, मुंहुं ॾिए पियो, पर मुश्ताक सरकी ग़ैर मशरू तौरु इम्तियाज़ चांडे जी हर मदद जे लाइ हाज़िर आहे। हर लेवल ते, हर क़दम ते मुश्ताक सरकी खे इम्तियाज़ चांडियो साहिबु पाण सां गॾु महसूसु करे। ऐं हीअ उहो ई सबबु आहे त असांजा कुझु सहाफ़ी जिन जे लाइ ॻणती ज़ाहिर कई आहे इम्तियाज़ चांडे त हुन करप्ट माफ़िया सां बीठल आहिनि, त इहो भाउ असांजो अलमियो रहियो आहे। असां पंहिंजे कंहिं भाउ सां, पंहिंजे कंहिं सहाफ़ी सां बीहण बदिरां असां हमेशह चढ़ंदड़ सिज जा या पैसे वारे जा पूजारी रहिया आहियूं। इहा असां में हिकिड़ी इज्तमाही बीमारी चइजे या असांजी नफ़्सियात चइजे, इहो असां हुन जा मरीज़ बणिजी चुका आहियूं। जंहिंजो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त जॾहिं मूं ते 13 केस दाख़िल थिया त मूंसां का न सहाफ़ती शख़्सियत बीठी सवाइ कुझु दोस्तनि जे, न का इदारा बीठा मूंसां, ऐं मूं पाण मुरादो पंहिंजा इहे मामला सुलझाया या पाण खे हिन मुश्किल वक़्त मां साबित क़दम थी करे ॿाहिरि कढियो। इहो ई सबबु आहे त मां इम्तियाज़ चांडे सां बि हिन मामले में ईअं ई गॾु आहियां त हू पाण खे अकेलो न सम्झे। सच ऐं हक़ जी हमेशह फ़तेह थींदी आहे ऐं माण्हू साबित क़दम रहे। ऐं इम्तियाज़ चांडियो खे मां ग़ैर मशरूत आश थो कयां त तव्हांजे ख़िलाफ़ु जेके बि साज़िशूं थियनि थियूं उनखे असां गॾिजी करे नाकाम बणाईंदासूं। तव्हां साबित क़दम रहो, सिंध जे भले जी ॻाल्हि था कयो, सिंध जे क़ौमी ख़ज़ाने खे लुटींदड़नि खे वाइको था कयो, करप्ट माफ़िया खे ललकारियो पिया। असां तव्हां सां हर लेवल ते गॾु आहियूं। हिकु ॿियो मामिलो जंहिंजे लाइ मूं कुझु ॾींहं पहिरियां पोस्ट रखी त मां पंहिंजा फ़ोन बंदि करे सोशल मीडिया खां 5-6 ॾींहं जे लाइ परे हुयुसि, छाकाणि त जीअं ई मुंहिंजी जेल खां आज़ादी थी त ॿारनि खे, फैमिली खे मूं उहो घुर्बल टाइम न ॾेई सघियो हुउसि आज़ादी जे बावजूदि। ऐं उन्हनि खे मूं तफ़रीह सांगे कराची खां ॿाहिरि वठी वियुसि कंहिं फार्म हाउस ते। असां 5-6 ॾींहं उते फैमिली सां गॾु गुज़ारिया ऐं ॿारड़ा उते इंजॉय कंदा रहिया। उन सबबु मुंहिंजा फ़ोन बंदि हुया ऐं जीअं मूं वापसि अची इहो स्टेटस रखियो त माफ़ु कजो मां 2-3 ॾींहं परे हुयुसि ऐं हाणे मां हाज़िर आहे, त मूंखे सवे इनबॉक्स मैसेजिस आया आहिनि, साईं तव्हां लिकी विया, सखर में माण्हू मरी वियो, सखर में ज़ुल्म थी वियो, सखर में हीअं थी वियो, सखर में हूअं थी वियो। जेतिरा मूंखे मैसेज आया आहिनि त मूंखे त उन्हनि ते अचरज थो थिए। मूंखे तमामु घणो उन्हनि ते छा चइजे गुस्सो बि अचे थो ऐं मूंखे तमामु घणो अचरज जो शिकार बि थी वियो आहे त जेतिरे माण्हुनि मूंखे मदद जी अपील कई आहे, जेकॾहिं उहे पाण मुरादा सखर में जेकॾहिं कुझु थियो आहे या कंहिं जवान जी हयाती खसिजी वई आहे, उनजा सबबु कहिड़ा बि आहिनि, जेकॾहिं जेतिरनि माण्हुनि मूंखे मैसेज कया आहिनि
या मूंखे हिन जो जवाबदार बीहारियो आहे, या मूंखे हिन ते इहो ताना ॾिना पिया त हाणे इहो मामिलो वॾनि जो आहे या कंहिं इदारे जो आहे त मुश्ताक सरीक़ी ते न ॻाल्हाईंदो। जेतिरियूं मयारूं मूंखे ॾिनियूं वयूं आहिनि, हिकु त मां इन मामले जो ज़िम्मेवारु न आहियां, न मां को कंहिं सियासी जमायत जो अॻुवान आहियां, न मां कंहिंखां कंहिं वोट घुरिया आहिनि, न मां कंहिंजे इन्हनि मामलनि जो ज़िम्मेदारु आहियां त न मूंखे हर ॻाल्हि में बीहणो आहे। पर बावजूदि इन्हनि सभिनी शयुनि जे जिन दोस्तनि मूंखे मैसेज कया आहिनि, जेकॾहिं पाण थोरी घणी गैरत करे ओतिरे अंग में इन मामले ते मुज़ाहिरो कयो आहे या गॾु थियो आहे त मूंखे अञा घणी ख़ुशी थी आहे ऐं मां तव्हां सां गॾु बीहां। पर मूंखे अहिड़नि भाड़ियुनि माण्हुनि सां बीहण जी कॾहिं बि का ख़्वाहिश न आहे रही त जेके भाड़िया भुता हुजनि, जेके तव्हांखे चुरच ॾियनि बग़ैर कंहिं सबूत जे, बग़ैर कंहिं हक़ीक़तूं, बग़ैर कंहिं शाहिदियूं, बग़ैर कंहिं तफ़सील गॾु करण जे तव्हांखे हुशी ॾियनि, त अहिड़े वातगाड़नि खे मां हमेशह निंदियो आहे। मां हमेशह उन्हनि खे उन्हनि जी हौसला शिकनी कई आहे त इहे पराए धूल ते डिगनि ते न नचो ऐं वेठा हवाल न कटियो घरनि में वेही करे ऐं हुशी ॾेई तव्हां पंहिंजा माण्हू मारायो पिया। पहिरीं ॻाल्हि त तस्दीक कयो त असुलु मामिलो छा आहे, ॿी ॻाल्हि त तस्दीक कयो त कंहिंजो मौत थियो आहे, टीं ॻाल्हि तस्दीक कयो त इहो मामले जे पुठियां आख़िर असुलु हक़ीक़तूं छा आहिनि। जॾहिं सॼियूं शयूं हथु कंदा त मुश्ताक सरीक़ी तव्हां खां अॻिते बीहंदो। मूं कुझु ॾींहं पहिरियां मूंसां 2 दोस्त सहाफ़ी अंदरूनी सिंध जा कंदकोट ज़िले जा गॾिया, उन्हनि जो कंहिं DIG में कमु हुयो त मां उन्हनि सां गॾु उन्हनि जी गाॾी में मां उन्हनि सां गॾु हिकिड़े DIG अंदरूनी सिंध में पोस्टेड DIG आहे, उन वटि कंहिं कमु सां गॾु उन्हनि दोस्तनि जे लाइ मां वियुसि त उते मूंसां रेंजर्स जा कुझु ऑफिसर मिलिया। मां उन DIG ऐं सहाफ़ियुनि जे साम्हूं इहो मामिलो संजीदगी सां रखियो, जंहिं ते उन्हनि मूंखे तफ़सील ॾिना। उन खां पोइ इहा ॻाल्हि क्लियर थी त इहो मामिलो आहे छा, लठबाज़ी थी आहे, बदनज़मी थी आहे, मामला थिया आहिनि, इन जूं हक़ीक़तूं छा आहिनि, उन ते कमु हले पियो। पर ईअं ई खणी तव्हां कंहिंखे जवाबदार कयो त हीउ माण्हू लिकी वियो। छा मूंखे पंहिंजी फैमिली सां टाइम गुज़ारण जो, वक़्तु गुज़ारण जो हक़ु न आहे? छा मां हाणे पब्लिक फिगर थी वियो आहियां? छा मां साफ़ छॾे सियासी अॻुवान थी वियो आहियां? ऐं जेके माण्हू तनक़ीद ऐं टारगेट कनि था ज़ात ते, छा मां उन्हनि खां चंदा वठी पंहिंजो घर हलायां पियो? छा उन्हनि खां वोट वठी मां ऐवान में पहुतो आहियां? मां आख़िर ज़िम्मेवार या जवाबदेह तव्हांजो छाजे लाइ आहियां? अरे बाबा, मां त सोशली समाजी तौर ते पंहिंजी जेको आहे पाण मुरादो इशूज़ ते मां पाण अची निकिरंदो आहियां, पंहिंजे पैसे ते निकिरंदो आहियां, पंहिंजे ख़र्चे ते पहुचंदो आहे माण्हू वटि। को बि सिंध में माण्हू चए कॾहिं मां कंहिंखो पेट्रोल भरायो आहे गाॾी में, कॾहिं कंहिंजी मां मानी खाधी आहे, कॾहिं मां कंहिंखो चंदो वरितो आहे, त इहा त तव्हांजे पुशअप जी ज़रूरत ई न आहे मूंखे धिके ॾियण जी। जॾहिं मां ॾिसंदुसि जिथे वाक़ई ज़ुल्म थियो आहे, हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं, त उन ते कंहिंजे दावत जी ज़रूरत न आहे। मुश्ताक सरीक़ी खे मां पाण मुरादो अची बीह रहंदुसि त इहो दोस्त क्लियर कनि त इहो मामिलो इन ते जांच हले पई। जॾहिं हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं त बिल्कुलु इन ते आवाज़ उथारींदासूं। बाक़ी कुझु इशूज़ हुया, इन ते ॻाल्हाइणु ज़रूरी हुयो। ऐं हाणे मां वरी ॿीहर तव्हांजे विच में आहियां। ऐं जेके मुंहिंजूं आजियाणे वारियूं तक़रीबूं रखियलु हुयूं, ख़ासि तौर ते 15 तारीख़ ते यानी कोरंगी में हुई, उहा असां कोरोना जे करे मुलतवी कईसूं। घोटकी में दोस्तनि जी तक़रीब रखियलु हुई मुंहिंजे लाइ आजियाणे जी, उहा मुलतवी कईसूं। ऐं कुझु ॿियनि हंधनि ते तक़रीब हुयूं, उहे मुलतवी कयूं आहिनि। त हीअ मेड़ा का ही दोस्तियूं, हीअ मोहबतुनि जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं हीअ आफ़त आहे, हीअ दहशत आहे जेका कोरोना जी, इनशाला इन खे बि नाकामी नसीब थींदी। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, त इन ते चिथरूं करण बदिरां संजीदगी सां एहतियाती जेके हरबा ऐं सजेशन्स आहिनि डॉक्टर्स जूं, उन ते अमल कयो, हिक ॿिए जी मदद कयो, हिन मुहिम खे तेज़ कयो। ऐं आगाही जेको शऊर आहे हिन कोरोना बाबति, उहो संजीदगी सां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायो जेके सोशल मीडिया खां, मेन स्ट्रीम मीडिया खां तमामु घणा परे आहिनि। तव्हां पंहिंजे वस आहार पंहिंजे माण्हुनि जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मालिकी कयो। ऐं को मरीज़ आहे त उनखे पंहिंजी गाॾी में खणी इस्पताल पहुचाइण बि पंहिंजनि जी मदद आहे। जेके पंहिंजे 5, 8, 10 रुपया, 15 रुपया, 100 रुपयो, 500, 1000 रुपयो कंहिंजी तव्हां कलेक्टिवली इज्तमाही तौर ते चंदो करे मदद था कयो, इहा बि हिकिड़ी पंहिंजनि जी ख़िदमत आहे। रुगो धाड़ घोड़ा, एहतजाज, मुज़ाहिरा, धरणा, वटसठ, मारताड़, इहा पंहिंजनि जी मालिकी न आहे। पंहिंजनि जी मालिकी मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ प्रैक्टिसिस सां करे सघिजे थी। त उनजे लाइ शऊर बेदार कयो माण्हुनि में। ऐं जेको जिथे सही अमल करे पियो उनजी ताईद कयो। इहो न सोचो त
त हुनजो तालुक़ु कहिड़ी पार्टी सां आहे, इहो न सोचो त हुनजो नज़रियो कहिड़ो आहे, इहो न सोचो त हू कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो। त उन करे सभिनी खे इज्तमाही असांजी अपील हुजणु घुरिजे त हिक ॿिए जी किरोना जे इन वायरस जे लाइ जेका जंग हले पई उन में उन हथनि खे मज़बूत कयो जेके उन जंग सां विढ़नि था ऐं पंहिंजे माण्हुनि खे बचायो। इहा ई वॾी इबादत आहे। त दोस्तो, मुश्ताक सरकी, उनजा दोस्त, उनजा मिट माइट दोस्त ॿाहिरि सभु तव्हां सभिनी लाइ हर वक़्तु हाज़िर आहिनि कराची में। जेको हुकुम हूंदो अखियुनि ते, इन जे लाइ कुझु ॾींहं जेकॾहिं मां ऑफ स्क्रीन रहां थो फेसबुक खां त उनजा पाण मुरादा ग़लति मतिलबु न वठो। मुंहिंजी बि हिकिड़ी लाइफ आहे, मुंहिंजा ॿचिड़ा आहिनि, मुंहिंजी समाजी लाइफ आहे, मुंहिंजी प्रोफेशनल लाइफ आहे, मुंहिंजूं मजबूरियूं थी सघनि थियूं। त मुंहिंजे कंहिं 5-8 ॾींहंनि सां ग़ाइबु थियण सां को क़यामत न किरंदी, न वरी मां सिंध खे को कुलो ॾेई बीठो आहियां त मुंहिंजे करे ई इहे मामला हल थींदा। न, तव्हां पंहिंजे हिसे जो कमु कयो, मूंखे पंहिंजे हिसे जो कमु करणु ॾियो। त गॾिजी करे कंहिं न कंहिं मसइले ते जेकॾहिं बीहंदासीं त हुनजो हल ज़रूरु मिलंदो। ऐं दुआ कयो धणी दर त हीअ जेका दहशत पखिड़ियल आहे सॼे सिंध में, सॼी दुनिया में किरोना जी, इनखे असां मुंहुं ॾियूं ऐं पंहिंजनि खे बचायूं। इहा बि वॾी इबादत आहे। ख़ुशि हुजो, जुड़िया हुजो।